अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो हथियार न्यूज़। आऊं आहियां आदम शंबाणी। आम ख़बर अवां सां शेयर कंदो हलां त सखर जे यूसी 11 नवपिंड जे शहरनि पारां इलाइक़े जे मसइलनि जे हल लाइ खोसा हाउस में कठु घुरायो वियो, जंहिंमें इलाइक़े जे मोज़िज़ीन रफ़ीक खोसो, सदाम पठान, ज़मीर घुनियो, गुलाम शबीर सूमरो, ज़वार ख़ालिद, यूनिस पठान, यासीन कलवड़, लियाकत खोसो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते इलाइक़े जे मसइलनि जे हल लाइ गॾियल जदोजहद ते इतफ़ाक़ कयो वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो वेलफेयर एसोसिएशन जो क़याम अमल में आंदो वियो। उन मौक़े ते गॾियल करारदाद पास करे अज़म कयो वियो त इलाइक़े जे सफ़ाई सुथराई लाइ पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयो वेंदो। उन सां गॾोगॾु अमन अमान जे बहाली लाइ पंहिंजो किरदारु अदा करण सां गॾोगॾु इंतिज़ामिया ऐं पुलिस सां सहकार कयो वेंदो त जीअं इलाइक़े जे अमन अमान बहाल रही सघे। जॾहिं त इलाइक़े में सिहत ऐं तालीम जी फुक़दान बाबति पुरज़ोर आवाज़ उथारण बाबति इतफ़ाक़ कयो वेंदो। कठ में हद जे थाणे न्यूपिंड जे SHO नवीद नवाज़ शेख खे पिणु घुरायो वियो, जंहिं इलाइक़े वासियुनि खे अमन अमान जे सूरत हाल खे बहितर बणाइण बाबति भरपूर सहकार जो यकीन ॾियारायो।